सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। चाचा तवा वारो घर असांजे लाइ महफ़ूज़ न आहे। खणी जो नवाब ऐं उनजे माण्हुनि खे असां मुंहुं ॾेई वठूं, पर जेकॾहिं पुलिस छापो हयूं न त पोइ असां निकिरी बि कोन सघंदासीं। खबर आहे मूंसा नवाब खान असांखे गिरफ़्तार करण जे लाइ पुलिस जो पूरो फोर्स लगाए थो। जॾहिं ख़बर बि अथई त पोइ असांजो हिते रहणु ख़तरे खां ख़ाली कोन्हे। चाचा तोखे भला अहिड़ी का महफ़ूज़ जॻह सुझे थी जिथे हेॾी रहूं? चाचा जेकॾहिं का महफ़ूज़ जाइ हिते नज़र न आई त पोइ पाण खे के खुले मैदान ते रहणो पवंदो, जीअं ख़तरे खे पाण परे खां ॾिसी सघूं। मूंसा जेसे ताईं नवाब खान मरंदो न तेसे ताईं असांजे मथां इहो खतरो जो ही कलाक रहंदो। तव्हां सही था चओ चाचा। नवाब जा जेके बि माण्हू मरनि था उन्हनि जा केस असांजे मथां हणंदो थो वञे, ऐं उहो इहो ई चाहे थो असां रूपोशी वारी ज़िंदगी गुज़ारियूं। एतिरी मोहलत नवाब खान खे कोन ॾींदासीं। अॼु खां पोइ नवाब खान जो पीछो करणो आहे त नवाब खान असांखे ज़िंदड़ को करे छॾींदो। असांखे नवाब खान जो पीछो करणो आहे। नवाब खान खे ज़िंदा नाहे छॾिणो। नवाब खान जे मरण खां पोइ सभु धणका थी वेंदा। हा चाचा, मीर ऐं उनजी ताक़त नवाब। जेकॾहिं असां नवाब खे मारे था वञूं त पोइ इन्हनि सभिनी जी ताक़त बि ख़तमु थी। उन्हनि खे मारणु को मसइलो न आहे। हिन महिल जेकॾहिं असांखे बचाइणो आहे त पाण खे पुलिस खां ई बचाइणो आहे। छा तूं मूंखे हिकु चक्कर इजाज़त ॾींदी? मां अम्मा ऐं मुमल सां मिली अचां। तोते तो को बि भरोसो कोन्हे। कहिड़ी ख़बर हितां वञण खां पोइ वापसि ई न अची। तोखे मूं मथां यकीन करणो पवंदो। तुंहिंजो त को बि भरोसो कोन्हे को। जेकॾहिं मूं इहा बि ग़लती कई न त साईं मूंखे घर मां कढी छॾींदो। पोइ तुंहिंजे करे मां पंहिंजी इज़त छो विञायां? तूं मुंहिंजे करे पंहिंजी इज़त न विञाए। मां साईं खां इजाज़त वठंदसि। छा उन वक़्तु तूं मुंहिंजी साईं सां सिफ़ारिश कंदी? तूं इन जे क़ाबिल ई नाहीं जो तुंहिंजी सिफ़ारिश कजे। मूंसां तुंहिंजो साड़ ऐं हसद ठहे कोन थो सरीना बेगम। मुंहिंजो त तोसां को बि साड़ कोन्हे को। तुंहिंजो त पंहिंजो किरदारु ई अहिड़ो आहे। तो मथां केरु भरोसो कंदो? कंहिंजो किरदारु केतिरो बहितर आहे उहो त रब ई ॼाणे थो। जेके असांजा लिकियल गुनाह आहिनि न उहो रब ॼाणे थो, पर जेके असां सभिनि जे साम्हूं कया आहिनि उन्हनि जो छा? तूं त सत राज्य में बदनाम आहीं। कहिड़ी तुंहिंजी इन ॻोठ में इज़त आहे? मूंखे पंहिंजी बदनामी जो को बि ख़ौफ़ न आहे। तूं सिर्फ़ु एतिरो ॿुधा, मुंहिंजी मदद कंदीअ या न? मूं मां तूं का बि उमेद न रख, न कि मां वरी तुंहिंजी मदद कंदसि। हाणे मूंखे कुझु बि करणो पवंदो जीअं नवाब खान जो भरवसो हासिल कयां, न त हीअ माई मूंखे रत जा गुड़ारो वारींदी। मूंखे ॿुधायो त मूसा काथे आहे? साहब हे मूसा जो पीउ आहे, हिनखे सॼी ख़बर हूंदई। साहब जेकॾहिं मूसा जो मां पीउ आहियां त हीअ पुफी बीठी अथसि। जेको मूसो तव्हांखे हथ नथो अचे, तव्हांखे ई ख़बर न आहे पुलिस खे, त असांखे कहिड़ी ख़बर हूंदी? मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। मूसा जे हिते अचे त चओसि हथ जे। वॾा जे मूसो हथ न ॾे त पोइ
तोड़े इहो छा चयो? मूं किथे चयो? मूं त चयो ई कुझु कोन। उन चयो सालू मूं कॾहिं चयो? तूं छा थो चवण चाहीं? साहिब मां मूसा खे सम्झाईंदुसि प्यार सां कुर्ब सां। तोड़े प्यार सां सम्झाईंदसि इहो सम्झी वेंदा। कुर्ब सां न भला ॾाढ सां सम्झाईंदोसांसि, मोच हणंदोसांसि, डंडा हणंदोसांसि। जेकॾहिं हू प्यार ऐं मोहबत सां न सम्झो न ऐं हथ न ॾिनई त तव्हां सभिनी खे मां उबतो टंगींदुसि। अरे हल भूतड़ी मार का खुदा जी पवेन मूसा हिनन के हथ नथो अचे जिंदगी असांजी अज़ाब कई तऊ। अरे हेड़े छोरो धर्म न ॾईंदा आहियो छा? हाँ एरो गेरो नथू खेरो भगो बीठो आहे ते। तॾहिं त चवे थो बेगुल त ही ॻोठ ई घर असांखे छॾिणो पवंदो। तूं बड़ी कोन थी आहे? तव्हांजी भलाई बि न में आहे त घर छॾियो ॻोठ छॾियो गॾा गाॾो कराए छा? अदा तू खुश न थी त असां तुंहिंजो घर छॾींदासीं। बेगुल खां बलाउन बि पासो कयो आहे, असां ईअं कोन वेंदासीं हितां। भली घर न छॾियो को मसलो न आहे, फादर मखण खाईंदो तोखे छा आहे? अधिकारी भैया उन्हनि मूंमल न्यापो कयो हुयो, उहा ओॾां वई आहे। राणी मां तुंहिंजी ख़ुशियुनि जो कातिल आहियां। जेकॾहिं तूं मूंखे सज़ा ॾियणु चाहीं ॾेई सघे थी। जेको थियो उहो ई मुंहिंजो मुक़दर आहे, उनखे मूं क़बूल करे वरितो आहे। राणी तुंहिंजे मथां को बि ज़बरदस्ती न आहे। जेकॾहिं तूं वापसि वञणु चाहीं थी त भली वञ, तूं आज़ाद आहीं। न मीर, जेकॾहिं मूंखे वापसि वञणो हुजे हा त मां उन वक़्तु बाबा सां वापसि हली वञा। राणी तूं मुंहिंजे सहारे ज़िंदगी गुज़ारण जो सोची पर मुंहिंजी ज़िंदगी जो को बि भरोसो न आहे। मूसा या तुंहिंजो पीउ केॾी महिल बि मूंखे मारे विझंदा। कुझु वक़्तु तूं हुननि खां परे रहंदे न त उन्हनि जी कावड़ ख़तम थी वेंदी। तूं भले मूंखे माफ़ करे छॾ, पर नवाब खान मूंखे माफ़ करण वारो न आहे। मुंहिंजी बाक़ी ज़िंदगी जेल में गुज़रण वारी आहे। नवाब खान खे बाबा या मूसा मारे छॾींदा, उन तरफ़ तोखे वञण जी काई बि ज़रूरत न आहे। नवाब खान मूसा थोड़ो थे, पोइ मां उनखे कीअं थो माफ़ करे सघां? तोसां धोखा थिया आहिनि त तो बि घटि नाहे कई, इन करे उन्हनि ॻाल्हियुनि खे दरगुज़र करे नई ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश कर मीर। चवण जी हद ताईं त सही आहे, पर ज़िंदगी जी नए सर शुरुआत ॾाढी मुश्किल आहे राणी। अमा सुहिणी, तूं हिन चरीअ खे सम्झाए, बाक़ी मुंहिंजियूं ॻाल्हियूं त हिन दिमाग़ में वेहनि कोन थियूं। अदी तूं वञी पंहिंजो कमु कर, असां ॿिन्हिनि खे पाण में ॻाल्हाइण ॾे। हा मूमल मां वञा थी, मूंखे ख़बर आहे मुंहिंजियूं ॻाल्हियूं तव्हांखे कोन वणंदियूं। मूमल जेको बि कुझु थियो आहे मूंखे हुनजो ॾाढो ॾुख थियो आहे। मुंहिंजी क़िस्मत वारी जी मुठ जी आहे, जेके क़ाबू करण जी कोशिश कयां थी, पर हर वक़्तु हथनि मां छॾाईंदी थी वञे। हाणे तूं ई ॿुधा त मां छा कयां? हाणे तूं ई ॿुधाए मूमल, मां भला छा कयां? मूमल तूं पाण खे तॾहिं ई संभाले सघंदी आहे जॾहिं अदा मीर खे पंहिंजे दिलि मां कढंदी आहे। मीर मुंहिंजी दिलि जो हिसो बणिजी वियो आहे, उनखे दिलि मां नथी कढी सघां। जॾहिं हाणे अदा मीर तुंहिंजो थी नथो सघे, पोइ हुनखे दिलि में विहारण जो फ़ाइदो? मीर त मुंहिंजो नथो थी सघे, पर मां त मीर जी थी वई आहियां। हाणे तूं ई ॿुधा त मीर खे मां दिलि मां कीअं कढां? छा तूं पंहिंजी ज़िंदगी सॼी अदा जी यादुनि में ई गुज़ारींदी? सुहिणी ज़िंदगी चइनि ॾींहंनि जो खेल आहे, गुज़री वेंदी। जॾहिं न मुसीबतूं मथां अची पवंदियूं आहिनि त हिकु ॾींहुं बि क़यामत जे बराबरि हूंदो आहे। सुणी मां मीर जे नाले जो वनवा खाई वेठी आहियां, मां उनखे कीअं विसारियां? विसारण मुंहिंजे वस में न आहे। मीर जूं यादूं ई आहिनि जेके मूंखे ज़िंदगी बख़्शनि थियूं, ऐं उनखे विसारण जूं ॻाल्हियूं तूं न कर। मां तुंहिंजे लाइ कुझु बि नथो करे सघां, बाक़ी हा हिरा खान खे चयो आहे उहो अचे थो। मीर जेकॾहिं उनजे मथां ज़ोर रखंदासीं न त मूसा ऐं बावल खे मञाए वठंदो। दरिया खान बि तो जीअं मूसा ऐं बावल सां ॻाल्हाइण ई नथो चाहे, पोइ ॿुधाए मां हुनखे कीअं राज़ी कयां?
मीर मां पाण मूंसां खां शर्मसार आहियां त मां उन्हनि सां कीअं ॻाल्हायां। हा दरिया खान ते थोरो ज़ोर रखंदुसि त हुननि खे मञाए वठंदो। अचण ॾे दुरू खे, समूरी हक़ीक़त तुंहिंजे साम्हूं रखां। उहा समूरी हक़ीक़त मूंसां ऐं बहावल खे ॿुधाए ऐं उन्हनि खे सम्झाए। उन खां पोइ जेको फ़ैसिलो कंदा मूंखे क़बूल आहे। मासी अटो ला त मां वञा। छा आहे छोरा, मासी हूंदी माणे, हां मां तोखे मासी थी लॻा? थोड़ी त तोखां वॾी आहियां। मखण ॾिसेस तो छोरे खे सिरोटो नथो वणे वात वारो। छा है वरी कंहिंखे था सिरोटा हणो? चाचा सालो मूंखे मारींदा। वाह जा सुधरिया हो, कुछ वठी त घर में कोन था अचो, पर रिज़्क थो अचे त उनखे बि सिरोटा था हणो हा न। अरे हेॾे सिर्फ़ ॻाल्हि कई आहे न, हया त कोन थोरो कंहिंखे। छोकिरा तूं बि हिननि सां कचहरी में जुटिजी वञ, गॾु त अटो केरु लाहींदो? मखण खे चयो अटो नथो लाराए, मासी खे चयो त उहा चढ़ी थी पए, मासी का वरी छिती आ। मखण शर्म कोन अथई, सॼो ॾींहुं वेठो घर जूं खटूं छिनी, कुछ ॿाहिरां आणी त कोन थो, पर गॾु त अटे लाहण जी हिम्मत कोन्हे तो में। अरे सालू मां अटो वाह जो लाराया, पर यार वात में सूर आ। वात में सूर? अटे लाहण जो वात सां कहिड़ो वास्तो? अरे गॾु के थुम थुम पिड़े कंदो जा। वॾो सियाणो थी वियो आहीं, कहिड़ो तूं गॾु खे पाणी थो प्यारी जो थू थू कंदे। अटो लाहणो त आहे, वेले वेले ते 10 डगड़ियूं खाई थो वञी, बाक़ी कम महिल ॿरो चढ़ी थो वञी, ॼण कुकुड़ ते पाणी पइजी वियो। अरे गॾो बीह ई नथो न, इन करे थुर थुर कमो तॾहिं बीहंदो न, चपट में सूर आहे इन करे मूं छॾीस भला पाण मालक लाराए ॾियो आहे। तोखे जने ख़बर आ फार्मी कुकड़ त बखड़ मरंदो मरी वेंदो, पर अटो न लाहे रखंदो त पोइ तूं ई खणी अटो लाहे रख न। इहा ॻाल्हि आहे, ठीकु आहे, तव्हां बि मानी खाधी। अबा तूं हीअं कर छोकिरा, अटो वापसि ख़रीद खणी वञ, अटो हुनखे वापसि ॾे ऐं पंहिंजो हिसाब किताब हुन सां क्लियर कर, बाक़ी मां हिसाब किताब हुन सां पाणी अचे कंदुसि। खणी वञ, शाबाश, हल निकुर। हा करे छा तो चरियो ही छा? अरे अच्छा बुख मरी वेंदासीं, तुंहिंजो त खेर आहे, अहीं सुकल पाठो, तोखे त मानी खपे ई कान थी, अच्छा बनू छा चंबड़ो ही छपा को। मां पिनण जो माहिर आहियां, किथां न किथां पिनी खाई वेंदुसि, तव्हां पंहिंजो सोचो पंहिंजो। छोरा वात छा ते पटे अथई, हल निकुर। छोरा बी हिते, उथी हिम्मत कर, अटो लाहे रखो, न त बुख मरी वेंदासीं। असीं हुकुम मिलियो आहे, हाणे त लाराड़ो पवंदो ई, कंहिं हालत में वात में सूर हुजे या ॾाठ में सूर हुजे, अटो त लाराड़ो ई लाराड़ो आहे। हा पाण खां पुछो आहे, हू जवाब ई कोन ॾींदा। हा गॾु बि ॼण ॿ मिंट वाचा थो। पाण वारो यार दरिया खां काॾे पियो वञे? चाचा फोन करे पुछांसि थो। न मूंसा फोन नाहे करणी, मूंखे शक आहे त मीर सां मिलण थो वञे। चाचा दरिया खान असांखे कॾहिं बि धोखो कोन ॾींदो। दरिया खान जो कयूं था पीछो, हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी त केतिरो सचो आहे असां सां। त पोइ ठीकु आहे चाचा, जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे न त पोइ हलो दुरू जो पाए। सुधर मथो तो जाए ते अथई, मुंहिंजे दुश्मननि खे ॻोल्हण लाइ वती तो मुंहिंजी ओता के मुंहिंजे ॻोठ ते छा पाण थो? छा मां एतिरो कमज़ोर या कमज़ोर आहियां जो पंहिंजे दुश्मननि खे पाण वटि पनाह ॾींदुसि? नाराज़ न थियो सजावल खान, बसि हितां गुज़रियासीं, सोचुमि त तव्हांजी चांहि पी पोइ अॻिते वञी। बहानो सुठो ॻोल्हियो अथव चांहि पीअण, पर मूं चांहि पीआरण छॾे ॾिनी। मां को ॿार न आहियां, तव्हां मूंखे उज़ुर ॾेई ईअं मूंखां नटाए चइबो त चांहि भाॼी कोन पीआरींदो। ठीकु आहे असां वञूं था, पर हिकु सलाह तव्हांखे ज़रूरु ॾींदुसि, नवाब खान सां ठाह करे छॾियो त बहितर आहे। चांहि पीअंदा ॼण होटल खोलियो आहे मूं, तोखे चांहि पीआरण खां पोइ हारे न छॾियां। हाणे ॾिसजांइ अकबर, हे नवाब खान जे चवण ते ॻोठ जे हर माण्हू खे पिया तंग कंदा। बाबा साईं सूबेदार सभिनि जे मथां भात ॿारे वेठो आहे, पर हुन जो असांजे औताक में अचण जो सबबु छा आहे? सूबेदार ते नवाब खान जो रूप ॾेखारण आयो हो,
इहो चवण आयो हो त जेकॾहिं नवाब खान असां ते एफआईआर कटराई त असां दरपदर थींदासीं ऐं वेंदे वेंदे नवाब खान सां हथ मिलाइण जो असांखे न्यापो पोइ मिलाए छॾियो नवाब खान सां हथ। उन खां पोइ असांखे को बि उन मां ख़तरो न थींदो। जेकॾहिं नवाब खान चाहे हा न असां मथां एफआईआर कराए सघे पियो। नवाब खान इहो कॾहिं बि न कंदो जीअं मां चाहियां थो, छो त नवाब खान कॾहिं बि असां सां खुलियल दुश्मनी न कंदो। बाक़ी धोखे सां मूंखे माराइण जी पूरी पूरी कोशिश कंदो, छो त माने नवाब खान जी चालुनि खां चङे नमूने वाक़िफ़ आहियां। हुनखे बि इहा ख़बर आहे त सिजावल खान मुंहिंजे धोखे में एॾो आसानी सां अचण वारो न आहे। गुरु मां सम्झां थो त तू बाना बि दोस्तनि ते ज़ोर ॾियण नथो चाहे, जॾहिं त मूंखे हिन वक़्तु संगत जी साथ ही सख़्त ज़रूरत आहे। पर तव्हां मूंखे अकेलो छॾे ॾिनो आहे। जेकॾहिं दुरू संगत मूंसां गॾु हुजे न त मां आसानी सां हिन नवाब खान खे पूरो करे सघां थो। मीर, काश तूं नवाब जे धोखनि खां पाण खे बचाई हा त अॼु तूं अकेलो न हुजी हा। दुरू तूं मूंखे त चवीं थो, तूं मूंखे इहो ॿुधाए त छा तो ज़िंदगी में धोखो न आहे खाधो? मां धोखेबाज़नि खां सदाई परे रहियो हा। जरा खान जेको थियो सो थियो। हिन महिल मीर मसले में आहे। मीर जो मसलो असांखे हल करणु घुरिजे। बख़्शल ही पहिरियों दफ़ो न आहे। मीर सदाई पंहिंजे लाइ मसला खड़ा कया आहिनि। हिन जी तकड़ ऐं जल्दबाज़ी हिन खे ई मुसीबत में थी विझे। हा दुरू मां आहियां तकड़ो, कंदो आहियां तकड़, पर यार उन खां पोइ वेही पछताईंदो बि आहियां। दुरू मां कसम खणी थो चवां, मुंहिंजे दिल में दोस्तनि जे लाइ का बि मेर न आहे। सुणी, मां मीर सां निकाह करण चाहियां थी। छा तूं मीर खे राज़ी करे वेंदी आहे? अदा जो निकाह थी चुको आहे, हाणे तूं उनखे विसारे छॾ मुमल। तूं छा थी सम्झी? राणी खे उनजो पीउ ऐं मूंसां मीर वटि सॼी ज़िंदगी लाइ हिते छॾे वेंदा? हा, हू हाणे हिते ई रहंदी, छो त राणी हाणे हितां वञण ई नथी चाहे। छा राणी हिन निकाह खे क़बूल करे वरितो आहे? हा मुमल, राणी चयो आहे त मां पंहिंजे पीउ खे राज़ी करे वठंदसि ऐं बाक़ी जी ज़िंदगी मां मीर सां गॾु गुज़ारींदसि। राणी जी क़िस्मत मीर सां जुड़ी वई आहे, उनमें मूंखे को बि एतिराज़ न आहे, पर पोइ बि मां मीर सां निकाह करण चाहियां थी। पर छा राणी तोखे पंहिंजी पाह जे तस्लीम कंदी? मां हिन घर जी नौकरानी बणिजी अचां थी, कंहिंजे मथां पाज न को मां हिन घर में हुकुम हलाइण अचां थी। सॼी ज़िंदगी तव्हांजी ख़िदमत कंदसि, पर मूंखे रुगो मीर जे दिल जी कंहिं कुंड में जॻह घुरिजे। वॾी ज़िद्दी आहीं, मां ॻाल्हाईंदसि अदा मीर सां, ॾिसूं छा थो चए। तोखे रुगो मीर सां ॻाल्हाइणो न आहे, पर हुनजे मथां ज़ोर रखे हुनखे राज़ी करणो आहे। मां पूरी पूरी कोशिश कंदसि। दुरू मां मूंसां ऐं बावल जे साम्हूं अचां थो चाहियां, ऐं इहो प्रोग्राम तोखे ई ठाहिणो पवंदो। उन्हनि जे साम्हूं ईंदे मीर मारिजी वेंदे। दुरू जेकॾहिं उन्हनि मूंखे मारे छॾियनि त मुंहिंजो खून उन्हनि खे माफ़, ऐं तोते बि का मयार न हूंदी। बस रुगो तूं मूंसां ई बावल सां मिलाइण जे लाइ मीरा मीरा जल्दी कर बख्शला, गाड़ी स्टार्ट कर बख्शला, बख्शला जल्दी कर। न चाचा, पोयां दुरू वेठो ऐं गोली दुरू खे लॻी। मूंसा अशकल दरिया खान ऐं मीर टई मिलियल आहिनि, दुश्मन आहिनि मुंहिंजा, मुनाफ़िक़ आहिनि वॾा। तूं चईं थो मां गोली न हलायां? साईं, नैना जो मूं मथां ज़ोर आहे त मां हुनखे पंहिंजी माउ जे घर छॾियां। इन निभागीअ खे कमरे खां ॿाहिरि वञण जी इजाज़त कोन्हे का, त पोइ मां जे घर वञण जो
क्या पई सोचे? साईं मूं त हुनखे इलाही सम्झायो आहे, पर अजय जिद कयो वेठी आहे। चवे थी त मां साईं सां पाण मिलंदमि, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां हुनखे वठी अचां। हिन वक़्तु हुन सां मिली मां पंहिंजी राति जो आराम फिटाइण नथो चाहियां। सुबुह जो मिली वठंदो तव्हां। जीअं तव्हांजी मर्ज़ी साईं। न वरी पर भड़काइण शुरू कया। मुंहिंजो ख़्यालु रखजांइ किथे या वरी फुर न करे वञे। साईं तव्हां हुनजो खुटको न कयो, हूअ कमरे खां ॿाहिरि वेंदी कान। सालिम जेकॾहिं सीने वारी गोली हणंदो आहे पूरो थी पियो आहे, पर हिन तकलीफ़ खां त बची वञा। ख़ुशि न थींदी रह त हू तोखे छॾण वारा आहिनि, हू असांजो पीछो ज़रूर कंदा। हीअ गोली निकिरी वई आहे, ज़ख़म खे दम ॾियणो पवंदो। देर न कयो ध्रुव, ज़ख़म खे ॾमाइण जी कोशिशि कयो, पोइ था सोचो त छा कयूं। मूसा मीर ज़ख्मी आहे ऐं ज़ख्मी हालत में मीर कॾहिं बि घर कोन वेंदो। चाचा तूं इहो ई चवणु चाहींदो न अॼु राति हली असां राणीअ खे वापसि वठी अचूं? हा मूसा, मां पंहिंजी न्याणी खे दुश्मन जे घर नथो बर्दाश्त करे सघां। अॼु राति ई हली राणी खे उतां वठी अचिणो आहे। चाचा जेकॾहिं तव्हां इहो ई सोचियो आहे न त पोइ मां तव्हां सां गॾु आहियां। केॾी महिल निकिरूं? चाचा पोइ अधु राति जो निकिरंदासीं। हलो था घुघट वारी होटल ते मानी मानी खाई पोइ निकिरी हलंदासीं। जेका तव्हांजी सलाह। थोरो ख्यालु करे भेजो किथे ईअं न थिए त मूंसां अचे हाशू वांगुरु असांखे घुमरी ॾेई हलियो वञे। दुआ खपे सरदार, जेकॾहिं आया न ज़िंदा वापसि कोन वेंदा। जेकॾहिं मूंसां वारा अचनि था न पोइ छा करिणो आहे इहो तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। हा हा कोन बचंदा, छा वरी छा कंदासीं? सिधियूं गोलियूं सीने में हणंदासीं। मरियम का बि तकड़ नाहे करणी। दरिया खां हाणे मूंखे घर वञणु घुरिजे। तव्हां मां को हिकु मूंखे ॻोठ छॾे अचे। न मीर, हींअर तुंहिंजी अहिड़ी हालत न आहे जो तोखे ॻोठ छॾे अचूं। ध्रुव मुंहिंजो घर अकेलो आहे, मां हर हाल में घर वापसि वेंदुसि। नीरव वापसि वेंदे त मारियो वेंदे। जेकॾहिं मूसा वारनि मारे विधो न त उन्हनि खे मुंहिंजो खून बख़्श आहे। वीर तोखे गोली लॻी आहे, इहा ख़बर सजावल ताईं न पर नवाब ताईं पहुची वई हूंदी। वीर जेकॾहिं तो ॻोठ रुख कयो न त नवाब तोखे माराए मूसा जे मथां इल्ज़ाम हणी छॾींदो। ध्रुव जेकॾहिं मां घर वापसि न वियसि न मूसा ई बहावल मुंहिंजे घर में दाख़िल थी। वीर जे बहाल तुंहिंजे घर में दाख़िल थिए थो न त हू पंहिंजी न्याणीअ खे वठी वेंदो, ॿियो तोखे कुझु बि कोन कंदो। पर जे तूं घर में हूंदे न त मारियो वेंदे। पर मां आख़िर केसि ताईं मूसा ई बहावल खां लिखंदो रहंदुसि। आख़िर त असांखे हिक ॿिए जे साम्हूं अचिणो आहे न। ज़रूर तव्हां ॿिन्ही खे हिक ॿिए जे साम्हूं आणींदुसि, पर मीर कुझु सब्र कर जेसीं ताईं बहाल ऐं मूसा खे मां थधो नथो कयां। दरिया खान हिन वक़्तु बहावल ऐं मूसा तुंहिंजे ऐं मुंहिंजे मथां दमरियल हूंदा। मां उन्हनि जी कावड़ खे मुंहुं ॾेई वेंदुसि, पर रुगो उन्हनि जी मीर मथां कावड़ ख़तमु थिए। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।